ज़िंदगी में त अहिड़ो ख़्याल आयो आहे जो मां पंहिंजो वॾो थी मूं कोशिश कई आहे त मां पंहिंजो वॾो थी जज थींदमि ऐं इंशाअल्लाह मां जज थी जेके बि ग़रीबनि सां नाइंसाफ़ी थियूं आहिनि उन्हनि जी कारवाई कंदमि। इन करे मूंखे हिकिड़ी नंढे लाइक़ी खां हिकिड़ो इहो ख़्यालु आहे त मूंखे वॾो थी जज थियणो आहे ऐं ॿिया ग़रीबनि सां इंसाफ़ करिणो आहे। इन करे मां ॿियनि बि शागिर्दनि खे जेके बि पाकिस्तान असांजे प्यारे पाकिस्तान में शागिर्द स्कूल आहिनि उन सभिनि स्कूल ऐं शागिर्दनि खे मां इहो थो चवां चीटिंग करे अॻिते न पंहिंजी महिनत सां अॻिते अचो जीअं तव्हांजी कामयाबी थिए। ऐं हा चीटिंग जंहिं महिल त आयो कामयाबु थियो इहा मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी ज़हन में रखे छॾियो ग़रीबनि सां नाइंसाफ़ी न